वज़ीर आज़म शहबाज शरीफ सदर आरिफ अलवी जो खत पीटीआई जी प्रेस रिलीज़ करार ॾेई छॾियो। वज़ीर आज़म 5 सफ़नि ऐं 7 नुक़्तनि ते ॿधल खत में चयो आहे त सदर जो खत हिक तरफ़ो ऐं हुकूमत मुखालिफ़ बयाननि ते ॿधल आहे। खत आईनी मुनसिब जी अकासी नथो करे। 3 अप्रैल 2022 ते सदर अॻूणे वज़ीर आज़म जे गैर आईनी हिदायतुनि ते अमल कंदे क़ौमी असेंबली टोड़ी। सदर आइन जे आर्टिकल 91 जे छिक 75 ते वज़ीर आज़म जे हलफ़ वारे मामले ते बि आईनी ज़िम्मेवारी निभाइण में नाकाम रहियो। केतिरनि ई मौक़नि ते आरिफ अलवी आईनी हुकूमत ख़िलाफ़ फ़ाल अंदाज़ में कमु कंदो रहियो। पार्टी सां लाॻापन सबबि अवां कानून लागू कंदड़ इदारनि ते थियल हमलनि खे बि नज़रअंदाज़ कयो। पीटीआई जे करे पाकिस्तान जी साख ख़राब थी, पर सदर इमरान खान जे अदालती हुकुमनि जी भञ कड़ी ऐं पुलिस ते हमलनि जी मज़म्मत बि न कई। सदर आइन टोड़ींदड़नि खे मुकमिल तौर नज़रअंदाज़ कयो, जेको इंतहाई अफ़सोसनाक अमल आहे। आइनी तौर ते चूंडियल हुकूमत खे नाकाम करण जी हर कोशिश नाकाम बणाई वेंदी। सदर पंहिंजे खत में शहबाज शरीफ खे आइन ते अमल करण जो मशवरो ॾिनो हो। ज़ाहिरी ॻाल्हि आहे वज़ीर आज़म खे सदर जो खत तहरीक इंसाफ जी प्रेस रिलीज़ ई नज़र ईंदो। पीटीआई अॻवान फवाद चौधरी जो वज़ीर आज़म शहबाज शरीफ जे खत ते रद्द अमल। सोशल मीडिया ते बयान जारी कंदे फवाद चौधरी चयो त जेकॾहिं असेंबली टोड़ण ऐं नई इलेक्शन बाबति सदर जे क़दमनि ते अमल थिए हा त अॼु मुल्क में आइन, सियासी ऐं माशी बहरान न हुजे हा, मुल्क में जमहूरियत मुस्तहकम हुजे हा। लाहौर खे बंद करण ऐं 200 कारकुननि खे गिरफ़्तार करण खां बावजूद मीनार पाकिस्तान जो जलसो कामयाब रहियो। पीटीआई चेयरमैन इमरान खान जी दावा। सोशल मीडिया ते बयान जारी कंदे इमरान खान चयो त लाहौर जा माण्हू वॾे तादाद में जलसे खे कामयाब बणाइण लाइ निकिता। लाहौरनि जो थोराइतो आहियां, जन मूंखे मायूस न कयो। इमरान खान चयो त हुकुमराननि जी कोशिश आहे त इमरान खान इक़्तिदार में न अचे, उन करे इलेक्शन मुलतवी कई वई। वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब इमरान खान खे ज़हनी मरीज़ करार ॾेई छॾियो। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मरियम औरंगज़ेब चयो त लाहौरनि पीटीआई खे रद्द करे छॾियो। साइफर जी साज़िश जो ड्रामो रचाईंदड़ अमरीकन खां माफ़ी ताईं पहुची चुको आहे। समूरा तमाशा ख़त्म थी चुका। इमरान खान जी गिरफ़्तारी हाणे परे न आहे। इमरान खान इक़्तिदार लाइ शैतान सां बि इतिहाद करे सघे थो। 2018 में जमहूरियत ऐं अवामी उम्मीदुनि खे चिभाटे इमरानी हुकूमत न मड़ी वञे हा त पाकिस्तान दुनिया जे उभरंदड़ मईशत हुजे हा। रेलवे वारे वफ़ाक़ी वज़ीर ख्वाजा सदर रफ़ीक बयान जारी कंदे चयो आहे त इमरान खान जे 4 सालनि जी हुकुमरानी पाकिस्तान जा मुआशी बुनियाद धोड़े छॾिया। मुल्की सालमियत खे ख़तरा वधी विया आहिनि। दुश्मन जे हथनि में खेॾंदड़ खे वापसि कप्तानी न मिलंदी। पीटीआई चेयरमैन इमरान खान जी फोकल पर्सन हसान न्याज़ी खे कोयटा जी अदालत में पेश कयो वियो। पंजाब हुकूमत इमरान खान जे फोकल पर्सन हसान न्याज़ी जी हवालगी लाइ बलोचिस्तान हुकूमत खे दरख़्वास्त करे छॾी। पंजाब जे घरू खाते मौक़िफ़ अख़्तियार कयो त हसान न्याज़ी ख़िलाफ़ लाहौर जे रेस कोर्स थाणे ते क़त्ल जी कोशिश जो केस दाख़िल आहे। हवालगी जी दरख़्वास्त बाद लाहौर पुलिस हसान न्याज़ी खे तहवील में वठण लाइ कोयटा पहुतल। इमरान खान जे फोकल पर्सन खे 3M ते कोयटा में नज़रबंद कयो वियो। सिंध जे 15 ज़िलनि में मकानी चूंडुनि लाइ 24 यूनियन काउंसिल्स में ॿीहर पोलिंग। सिक्योरिटी जा गैर मामूली इंतजाम। वोटिंग बिना असाई जे शाम 5 वॻे ताईं जारी रहंदी। हैदराबाद, लाड़कानो, नवाबशाह, सखर, मीरपुर खास, थरपारकर, सांगड़, उमरकोट, खेरपुर, जामचोरो, कंधकोट, जेकाबाद, कंबर शदाद कोट, फैज़गंज, कोटडेजी ऐं छाछरो में पोलिंग। कोटडेजी टाउन कमेटी जे वार्ड नंबर 5 ते एहतिजाज। चूंडुनि जे बाइकाट जो ऐलान। मोरो वेझो ॻोठ सरदार लुंड में करंट लॻण सबबि पुरियत फौत। घर जी छत ते कमु कंदड़ नौजवान हाशिम लुंड खे 11,000 वोल्ट जी तारुनि मां करंट लॻो। तालके अस्पताल मां लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले। ठुल में जदोजहद एक्शन कमेटी जो मिठे पानी जी स्कीम मुकम्मल न थियण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो। मुज़ाहिरीन चयो आहे त अॼु जे जदीद दौर में शहरी पीअण जे साफ़ पानी खां महरूम आहिनि। फौरी तौर पानी जी स्कीम जो कमु मुकम्मल कराए ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे।
कंबर में एक्साइज पुलिस जी इंडस हाईवे ते कार्रवाई। तलाशी दौरान कार मां 20 किलोग्राम चर्स हथ करे जवाबदार खे गिरफ्तार करण जी दावा। एक्साइज पुलिस मूजिब जवाबदार गुलाम शबीर खोखर वटां 20 किलो चर्स हथ आयो। मथस मंशात एक्ट तहत केस दाख़िल कयो वियो। नौशरो फिरोज मां 5 ॿारनि जी मां मुबैना तौर अगवा वारसन जो एहतजाज। ॻोठ फरीद खोखर मां मुबैना तौर 5 ॿारनि जी मां फरज़ाना खे हथियारबंद अगवा करे विया। औरत जे मुड़स साईं बख्श चयो आहे त 11 हथियारबंदनि घर में दाख़िल थी संदसि ज़ाल खे अगवा कयो। फौरी तौर केस बाज़ियाब कराए वञे। टंडो गुलाम हैदर में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम तहत मिलंदड़ रक़म मां कटौती जो सिलसिलो रुकिजी न सघियो। डिवाइस होल्डर्स मुस्तक जी रक़म मां कटौती करण लॻा। इंतजामिया पारां ख़ामोश तमाशाई बणियल। मुस्तक औरतुनि पारां कार्रवाई करे कटौती जो सिलसिलो रोकण जो मुतालबो। पाकिस्तान ऐं अफगानिस्तान विच में ॿी T20 मैच अॼु शारजा में खेॾी वेंदी। अफगान टीम खे 3 मैचेस ते ॿधल सीरीज़ में 0 तां सड़सी हासिल। क़ौमी टीम सीरीज़ बराबर करण ऐं अफगान टीम सीरीज़ खटण लाइ 9 चोटीअ जो ज़ोर लॻाईंदियूं। ऐं अमरीकी रियासत मिसिसिपी ऐं अलाबामा में तूफ़ान सबब तबाही। मुख़्तलिफ़ हादसनि में फौतुनि जो अंग वधी 26 थी वियो। परॾेही ख़ाबरू इदारे मूजिब तूफ़ान सबब केतिरियूं इमारतूं बि तबाह थी वयूं। इंतिज़ामिया मिसिसिपी में एमरजेंसी लागू करे छॾी। ॿिन्ही रियासतुनि में 26,000 माण्हू बिजली जी फराहमी खां बि महरूम।